अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बनी कार और यहाँ मालवी तरीन सबका पेश शामिल का नासिक हेडलाइंस। कराची, लाहौर, इस्लामाबाद समेत सॼे मुल्क में कोरोना रिकॉर्ड तोड़े छॾिया। 2 सालनि में पहिरीं भेरे रिकॉर्ड साढा 7,000 केस साम्हूं अची विया। NCOC तस्दीक करे छॾी। वबा सबबि 23 माण्हू हयात विञा बीठा। मौतुनि जो अंग 29,065 थी वियो। मुल्क में कोरोना मुतासिर माण्हुनि जी शरह 12.93% ताईं पहुची वई। माण्हू SOPs ते अमल करण खां इनकारी, मास्क ऐं समाजी फ़ासिले खे मज़ाक सम्झण लॻा। कराची हैदराबाद में कोरोना जे केसनि में लगातार वार। कराची में हाकारी केसनि जी शरह वधी 50% वञी पहुची वई। शहर में 24 कलाकनि दौरान 2,149 नवां केस रिपोर्ट। कोरोना जी शरह 47.56% रिकॉर्ड कई वई। हैदराबाद में कोरोना केसनि जी शरह 17.27 ताईं पहुची वई। इस्लामाबाद जी सेशन कोर्ट में 15 जज अमले सां 50 खां वधीक माण्हू कोरोना में बची पिया। मुतासिर थियल जजनि जूं अदालतूं बंदि कयूं वयूं। वेस्ट कोस्ट में 10 जजनि ऐं अमले जे 29 माण्हुनि जी कोरोना टेस्ट जी रिपोर्ट आकारी थी वई। ईस्ट कोस्ट में 5 जज अमले सां 29 माण्हू कोरोना में मुब्तला। मुतासिर जजनि जे अदालतुनि में स्प्रे कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। तवानाई जे वफ़ाक़ी वज़ीर सिंध जे गैस हर साल घटि थियण जी दावा करे छॾी। सिंध वफ़ाक़ वज़ीर जे दावा खे रद्द करे छॾियो। वफ़ाक़ सिंध ते बदल सर्वे कमेटी जोड़ण जो मुतालबो। क़ौमी असम्बली में ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर दावा कई त सिंध जी गैस हर साल 9% बढ़जी रही आहे ऐं कुझु सालनि में सिंध गैस ख़रीद करण वारो सूबो बढ़जी वेंदो। सिंध जे तमन्नाई वारे वज़ीर हमाद अज़हर जी दावा रद्द कंदे वफ़ाक़ ऐं सिंध ते बदल सर्वे कमेटी जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणाई त वफ़ाक़ी वज़ीर ग़लत बयानी करे रहियो आहे। माज़ी में केवल सिंध जी गैस हर साल घटिजण वारी ॻाल्हि न कई आहे। पंहिंजी नाइली मञण बदिरां नओं बहानो घुरो वियो आहे। हमाद अज़हर पंहिंजी वज़ारत जी कारकर्दगी पेश करण बदिरां ॿिनि वज़ारतुनि जी रिपोर्ट पेश कंदो आहे। स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि क़ौमी असम्बली जो इजलास। तवनाई वारे वज़ीर पारां गैस बुरान बदिरां मशत बाबति ॻाल्हाइण ते एहसन इक़बाल जी हमाद अज़हर ते सख़्त तनक़ीद। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो त गैस पूरी न करे सघण वारा खेल मशत ते लेक्चर ॾेई रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीरनि में संदन ॻाल्हियूं ॿुधण जी हिमत न आहे। सदाती निज़ाम जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे ख़बर आहे त मुल्क छा भुॻियो। सदाती निज़ाम सबबि मुल्क जो हिकु हिसो हलियो वियो। शामी पेशी मुखालिफ़ जे बदिरां महांगाई खे हुकूमत लाइ ललकार ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त सभिनी खे मुल्क जी मईशत खे नज़र में रखणु घुरिजे। पाकिस्तान जी GDP में वाध जी शरह 5.3% जी दावा। वज़ीर आज़म असद उमर जी दावा तोस्ती करे छॾी। वज़ीर आज़म पारां हुकूमती कारकर्दगी बाबति ट्विटर ते बयान जारी। इमरान ख़ान चयो आहे त हू 3 वरीह में 5.3% जी वाध हासिल करण ते पंहिंजी हुकूमत खे मुबारकबाद पेश करे थो। GDP में वाध जी शरह सबबि रोज़गार जा मौक़ा पैदा थिया। फी कस आमदनी में वाध आई। सदन हुकूमत जी इक़्तिसादी सुधारनि जी कामयाबी खे आलमी सतह ते मञियो पियो वञे।
वसी शेख रशीद चयो पाबंदी पियल टीटीपी से गालू कर रहा है। सिर ते कंडेदार तारू लगाने जो कम थोरो रहिजी वियो आहे। जल्द वो पूरो थी वेंदो। सेनेट इजलास में ॻाल्हाईंदे गुरु वसी शेख रशीद चयो त हू दहशतगर्दनि जे वाक़िअनि जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। मुखालिफ़ धो ते तनक़ीद कंदे गुरु वसी चयो त मुखालिफ़ धो शौक़ सां धरणे लाइ इस्लामाबाद अचे, उहे संदन आज़मायल आहिनि। लाहौर के नारकली बाजार में धमाके जा तफ़सील साम्हूं अची विया। ज़मीन मौजूद धमाके लाइ 2 सनअतकार ऐं 1 दहशतगर्द अनारकली बाजार पहुता। 2 सनअतकार सर्कुलर रोड का ऐं 1 दहशतगर्द पानगली का आनायो। दहशतगर्द बैंक साम्हूं बैग रखी सर्कुलर रोड तरफ़ फरार थी वियो। बैग रखण बाद दहशतगर्द जा सनअतकार बि मौक़े तां फरार थी विया। इस्लामाबाद हाई कोर्ट मरी सानी जो जिम्मेवार पंजाब डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी के सरबराह खे करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अतरुल्लाह पारां मरी सानी जी जांच जिम्मेवार खिलाफ़ कार्रवाई बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। चीफ जस्टिस चयो त कानून मूजिब सॼो कमु डिस्ट्रिक्ट डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो हो। पॉलिसी मेकिंग बॉडी जो कॾहिं बि मीटिंग न थी। समूरी जिम्मेवारी PDMA पंजाब जे सरबराह जी आहे। कुछ जमातूं अवामी मसइलनि तां ध्यान हटाइण चाहिनि थियूं। आइन चवे थो त हर सूबे में मकानी दायरा हूंदा। सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खेनि मशवरा ॾिना विया, पर घणे नुक़्तनि ते खेनि एतिराज़ आहिनि। मकानी कानून बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं, पर हू APC में शामिल न थी सघिया। संदसि चमो त सिंध जे हारियुनि खे भाउ न पियो मिले, जे सबबि हारी परेशान आहिनि। पीपल्स पार्टी पारां सदाती निज़ाम जे हक़ में जारी मुहिम जी मज़म्मत। सेनेटर शेरी रहमान चयो त तहरीक इंसाफ़ हुकूमत जी नाकामी पार्लिमानी निज़ाम जी नाकामी न आहे। पाकिस्तान खिलाफ़ मुहिम शर्मनाक एॾो अचोभो आहे। हुकूमत उन में पोयां माण्हुनि खे बेनकाब करे संदन खिलाफ़ कार्रवाई करे। पंहिंजे ट्वीट में शेरी रहमान चयो सदाती निज़ाम लागू करण जी क़ीमत अञा ताईं भोगी रहियो आहे। सदाती निज़ाम सदाई मुल्क ऐं आवाम खे टोड़ियो आहे। कुझु ॾींहं खां सदाती निज़ाम जे हक़ में मुनसिब मुहिम हलाई पई वञे। 3 सालनि खां इक़्तिदार ते वेठल हुकुमराननि पारां जमहूरियत ऐं पार्लिमानी निज़ाम खिलाफ़ लगातार बयान साम्हूं अची रहिया आहिनि। आईनी पाकिस्तान जी तारीख़ जो वाहिद मुतफ़िक़ा दस्तावेज़ आहे। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ हमजा शहबाज से मनी लॉन्ड्रिंग में अबूरी जमानत में बात। लाहौर की अदालत में शहबाज शरीफ हमजा शहबाज खिलाफ मनी लॉन्ड्रिंग केस में उबरी जमानत में बाद वारी दरख्वास्त ॿुधणी। अदालत शहबाज शरीफ की हाज़िर का आजो करार ॾेई छॾियो। अदालत FIA के 28 जनवरी ताईं शहबाज शरीफ की गिरफ्तार करण खां बि रोके छॾियो। टंडेल यार्ड में STP अरबान अल्ताफ जिस्कानी के कत्ल केस में नामजद MKM अरबान खलील रहमान उर्फ बोलू खानजादा कत्ल। फारिग में एक औरत STP अरबान असद जिस्कानी सख्त जख्मी, गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। मकतूल बोलू खानजादा के वासन पारां STP खिलाफ नारेबाज़ी। SSP टंडोल यार्ड रुखसार खावर सिविल अस्पताल पहुंची वियो। असद जिस्कानी ते हमले खिलाफ STP पारां सिंध के मुख्तलिफ शहरन में एहतजाज।
हैदराबाद में पुर दौरान मज़ाहिमत कैफे फिरदौस जो मालिक कतल मशहूर होटल कैफे फिरदौस तां फौरन पुल करण की कोशिश कई। मज़ाहिमत होटल मालिक इशफाक अहमद ते फायरिंग करे केस कतल करे छॾियो। हथियारबंद फरार थियण में कामयाब। मक़तूल जो मर्द कानूनी घुर्जूं पूरो करण लाइ इस्पताल मुंतकिल। भान सईदाबाद में हथियारबंदन की फायरिंग में संगावती तकरार तां हिकु ॼणो कतल। बाईपास ते हथियारबंदन फायरिंग करे हिकु ॼणे निसार अहमद खे कतल करे छॾियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त संदन बिरादरी वारनि सां संगावती तकरार हलंदड़ हो। फैसले बावजूद संदन नौजवान खे कतल कयो वियो आहे। बावड़े में 14 वर्षीय चुनीगर स्कूल का घर ईंदे गुम। घोष बख्श भुट्टो हाई स्कूल का घर ईंदे पुरस्कार नमूने गुम थी वियो। वासन पारां अगवा जो शक मदद की अपील। ॾाढी अंदर शहर मां 2 ॿारड़ा गुम थिया। बावड़ो पुलिस अगवा थी गुम थियल 2 वर्षीय जे अब्दुल भट्टी जो पतो लगाइण में नाकाम। एहलकारनि गुम थियल ॿार जे वासन खे थिला आरसा ॾियण लॻा। अब्दुल भट्टी जी बाज़ियाबी लाइ एसटीपी पारां पते समेत जी अॻवानी में एहतजाजी मार्च ऐं मुज़ाहिरो। अफ्रीकी रियासत घाना में खौफनाक बम धमाको। 17 ॼणा माची विया। सभई इमारतूं मलबे जी ढेर में तब्दील थी वियूं। घाना जे शहर बगोसो में थियल धमाके में 59 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धमाके सबबि 500 जे लॻभॻ इमारतूं तबाह थी वियूं। ICC T20 वर्ल्ड कप जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। टूर्नामेंट 16 अक्टूबर खां 13 नवंबर ताईं ऑस्ट्रेलिया जे 7 शहरनि में खेॾियो वेंदो। मेघालय जे पहिरीं मैच श्रीलंका इंडोनेशिया में थींदी। पाकिस्तान ऐं भारत जूं टीमूं 23 अक्टूबर ते मेलबर्न जे मैदान ते आम्हूं साम्हूं थींदियूं। 16 टीमनि में 45 मैचूं खेॾियूं वेंदियूं। John's dead? Our targets are out. Kuan Shi. Queen of the Bangkok underworld. She needs to be stopped. This ends tonight. नेटफ्लिक्स पर एसेंट सीरीज C नई फिल्म फिस्टफुल ऑफ लेजेंड्स जो ट्रेलर जारी करे छॾियो। मूवी सान फ्रांसिस्को में रहंदड़ हिकु नौजवान काई जी कहाणी आहे जेको करिश्माती ताक़तनि जो मालिक बणिजी वञे थो ऐं पंहिंजनि दोस्तनि सां गॾिजी बैंकॉक में जीनी जे कातल जी ॻोल्हा करे थो।